अदा पलिया केतिरनि ॾींहंनि खां तूं बनीअ ते छो नथो अची? बनीअ ते पर छो? अदा पलिया अन्न न उपाईंदासीं त खाईंदासीं छा? तुंहिंजी मुंहिंजी महिनत सां त सॼी दुनिया पेट भरे थी खाए। असां हारियुनि जी महिनत जो फल सॼी दुनिया थी खाए। हाणे हल त हलूं बनीअ ते। सुमर मूंखे छॾ खणी यार, मां हिते ठीकु आहियां। बाबा सुमर वठी वञेसि बनी ते। पंहिंजे घर में बि 8 ॾींहं थी विया अथसि, घरां असली ॿाहिरि ई न निकितो आहे। बाबा इन जे करे त हिते वठी आई आहियां। त तव्हां बनी ते वठी वेंदोसि त बाबे पले जो कुझु ख्याल मटबो, जेकॾहिं न त बाबो पलियो त चरियो थी वेंदो। हा हा अॼु पलियो बनीअ ते कीअं न रहंदो? अॼु असांजे पाणीअ जो वारो आहे। अॼु फसल खे पाणी न मिलियो न त सॼो महीनो कोन मिलंदो, छो त सुभाणे खां वाह बंदि थी वेंदो। हा सालियानी सफ़ाई बि थींदी आहे, वाहन जी वाराबंदी बि थींदी। ख़बर पई थी त वेठो छो आहीं? उथी था हलूं, देरि थी थिए। हा सुमर तूं सही थो चईं, हल त बनी ते हलूं। हा पर न न तेरी ससी अचे पोइ हलंदासीं। अदा पलिया सस बि हिन दुनिया में न आहे रही, तोखे यकीन छो नथो अचे? अच न अच त बनीअ ते हलूं, उथी। अस्सलाम वालेकुम हाजी शरीफ। वालेकुम अस्सलाम। रेस वाह जी बहादुर खान सां माइटी मलाई अथई, ससुअ जे तॾे ते बि न आहे। अरे छा कयो अथमि? हा जो वात खोले थो ॻाल्हाई। ॿुधाए बहादुर वरी कड़ी मूंसां चङाई कई आहे? हा पंहिंजनि वॾनि खे बदिराबो आहे, कंहिं नंढे वॾे जो लिहाज़ हूंदो आहे, ख्याल हूंदो आहे। हे मुड़ुस साईं काबू खान थी वियो, पोइ हाणे मां छा कयां? हाणे त बहादुर खान जो सभु कुझु ख़तम थी वियो, माल मिल्कियत हिते छॾे पाण ॿाहिरि मुल्क हली वियो। के था चवनि ॿाहिरि मुल्क आहे, के चवनि था गुम थी वियो, ऐं के वरी चवनि था त मारिजी वियो आहे। वधीक अलाह खे ख़बर आहे त छा आहे। मां पाण जांच में आहियां। बहादुर खे केरु मारी ऐं छाजे लाइ मारींदो हुनखे? हाशिम थो चए त ससुअ बहादुर खान जे करे ख़ुदकुशी कई आहे। सिकू त पोइ हिन में बहादुर जो कहिड़ो ॾो? रेस बहादुर खान खे गोलियूं हणी ऐं हुनजो लाश दरिया में उछले छॾियो अथनि। छा? न न इहो कूड़ा। हाशिम ईअं कॾहिं बि कोन थो करे सघे। इहो त मां बि चवां थो त कूड़ आहे, पर माण्हुनि जा वात केरु बंदि करे? माण्हू त इहे ॻाल्हियूं था कनि न। चवी तूं बि सही थो सिकू, मूंखां ई वॾी ग़लती थी वई जो बहादुर बच्चे खां मुंहुं मोड़े वियो। मुंहिंजी वॾी ग़लती, मूंखे ईअं करणु न घुरिजे, पर हाणे मां बि घटि कोन कंदुसि। सिकू ससु ऐं बहादुर जे दुश्मननि खां घणे घणे प्लान वठंदुसि। हाशिम जेकॾहिं ईअं कयो आहे न त पोइ हाशिम बि ॼाणे थो त मां केतिरो शरीफ़ आहियां। हाजी शरीफ मां बि तो सां गॾु आहियां, छो त जेको रेस बहादुर खान जो दुश्मन आहे उहो सम्झ मुंहिंजो दुश्मन आहे। त पोइ ठीकु आहे, मां सुभाणे एसपी राणा साहब सां मिलंदुसि। जेकॾहिं बहादुर ॿाहिरि न आहे वियो त पोइ वियो किॾां? ऐं हुन सां सभिनी खे इहो छो ॿुधायो त मां ॿाहिरि वञी रहियो आहियां? हुनजो इरादो इहो ज़रूर हुयो त हू मुल्क छॾे हलियो वेंदो, पर मुल्क छॾण खां अॻु में बहादुर खे क़त्ल कयो वियो आहे। छा? बहादुर खे क़त्ल कयो वियो आहे? बाबल साईं इहो अवां था चओ? न इहो मां नथो चवां, पर बहादुर जा नौकर था चवनि। पर इहो कूड़ आहे, कूड़। छा इहो कूड़ तूं साबित करे सघी थो? मां कीअं थो साबित करे सघां? त पोइ तूं इहो कीअं थो चई सघीं त इहो कूड़ आहे? हाशिम खान इहो
सच भी साबित थी सके तो छो त बहादुर जो नौकर इहो बि चयो आहे त बहादुर खे क़त्ल हाशिम कयो हाशिम। छा मां बहादुर खे छो मारींदुसि? बहादुर मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? छा बहादुर जा नौकर इहो इल्ज़ाम मुझे साबित करे सघंदा? न, बहादुर खान जा नौकर इहो इल्ज़ाम साबित नथा करे सघनि। बाबा साईं मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां छा था चवणु चाहियो? मां इहो थो चवणु चाहियां सोडा त बहादुर जो गुम थियणु ऐं ससुई जो क़त्ल थियणु मूं लाइ गुजारत आहे, गुजारत, ऐं हिन गुजारत खे जल्द हल करणो पवंदो। ऐं इहा गुजारत बाबा साईं मां ऐं हाशिम सिधी कंदासीं। ऐं जेकॾहिं महीने ताईं इहा गुजारत तव्हां साबित न कई पोइ मां इहो सम्झां त बहादुर जो क़त्ल तो ऐं हाशिम कयो आहे। नी वरी छो बाबा साईं, थोरो दिल ते हथ रखी सोचो, असां बहादुर जो क़त्ल छो कंदासीं? त पोइ ॾींहुं राति हिकु करे मूंखे इहा गुजारत सिधी करे ॾियो, छा ससुई खे क़त्ल कयो वियो आहे या ससुई ख़ुदकशी कई आहे? बहादुर जेकॾहिं गुम थियो आहे त हुनखे साम्हूं आणियो, ऐं जेकॾहिं क़त्ल थियो आहे त हुनजे कातिल खे ॻोल्हे मुंहिंजे साम्हूं पेश कयो। ठीकु आहे सर, असां कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे इहा गुजारत खोले ॾेखारींदासीं। अचु सोडा। मां तव्हां ॿिन्ही जो को बि चवण न कंदसि। मां त नौकरियाणी न आहियां तव्हांजी, जेको वणेव कयो। तूं त माई वॾी ठग आहे, जॾहिं ॾिस मूंखे ब्लैकमेल कई वेठी आहे। अति ॾिसी छा थी? तोखे ठग थी चवे? पढ़ाई करीस, हणीस इल्म त शादी करे। हण हण पढ़ाई कर, पढ़ाई कर। जैसे न के संजीरू कड़ियूं विजेस पेर करेस कुकड़, करेस कुकड़। हण पढ़ाई कर, शुक्र हणीस। अति अकड़ो ज़ुल्म कई, मां मिड़ी तोखे चयो पढ़ाई करीस त तो वरी हुनखे बेबी मां कुकड़ करे छॾियो। मां कुकड़ सां शादी कंदुसि छा? सब्र कर वे, जंहिंखे मूं कुकड़ ठाहियो आहे उनखे वराए बेबी करे सघां थी। जेसी ताईं इहा मुंहिंजी ॻाल्हि न मञींदी इहा ईअं ई कुकड़ रहंदी। त पोइ हाणी से जादू त बेबड़ी थिए न, ऐं कुकड़ खे मां काॾे कंदुसि? पोइ बेबड़ी करीस न। सबूर करे वे त तोखे बि न कुकड़ बणाए छॾियां। गणती जहिड़ी ॻाल्हि त आहे वॾेरी, अवां हिते वेठियूं आहियूं, इन जे लाइ तव्हांखे इहे ॻाल्हि जी ख़बर न आहे। मां ॿाहिरि थी घुमां, मां ॿुधां थी त मुंहिंजो अंदर थो सड़े। माण्हू अलाए छा छा था चवनि। सुणी, माण्हू त आहिनि ई तमाशो ॾिसण वारा, ऐं ख़ुदा शायदि आहे त असांजा दामन उजरा आहिनि। बाक़ी माण्हुनि जा वात केरु बंदि करे सघंदो? मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो मां अव्हांखे सलाह ॾियां, पर अलाए छो चंद घड़ियूं ॾुखनि जूं गॾु गुज़ारियूं हुयूंसीं त पंहिंजाइप जो अहसास तो थिए। सुणी, तू मुंहिंजी दोस्त आहीं ऐं तू मुंहिंजी भेण आ, मूंखे तू सलाह ॾेई सघीं थी। वॾेरी रेशम, तोखे बहितर रिश्ते जी तलाश कर ऐं हाणे तोखे शादी करणु घुर्जे। शादी? हा वॾेरी, छो त मुजन ऐं बंगुल इहो ई था चाहिनि त कीअं बि करे इन्हनि ॿिन्हिनि मां को हिकु तोसां शादी करे त जीअं तुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे सघनि। इन जे करे हुननि अदा लोंग खे मारे छॾियो। पर सुणी, मां लोंग सां बेवफ़ाई कीअं कयां? हू सां ॾाढो प्यार कंदो हो। वॾेरी, छाजी वफ़ाई, छाजी बेवफ़ाई? इहे सभु ॻाल्हियूं ज़िंदा इंसान जे लाइ हूंदियूं आहिनि। अदा लोंग हाणे मरी चुको आहे, इन करे तुंहिंजे लाइ शादी ज़रूरी आहे। न त ही जेके राॼ वारा माण्हू आहिनि न, तो ते इल्ज़ाम हणी
किनो करे छॾींदा तोखे। तव्हां आयो किथे बंगुल खान? मां त सुन तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां। वाह जो टेम ते आयो हुई जने सरखान असां जड़न मोतबर माण्हुनि ते कांबू खान केस कराए छॾियो हो। असां पिया वतूं पुलिस खां लिकंदा, तूं वरी असांजी हिमल वार करण आयो जॾहिं असां पंहिंजूं ज़मानतूं करायाऊं। रस बंगुल खान आवाजू समा शील्ड डायपर की बेहतरीन एब्जॉर्प्शन क्वालिटी बच्चे को रखे खुश्क, बच्चा रहे खुश्क तो रहे खुश। शील्ड डायपर, खुश्क रहो खुश रहो। थी वई अरे लोग जे कत्ल जी एफआईआर भी तव्हांजे मथां आहे। अवाजी ज़मानत कीअं थींदी? एसएचओ एफआईआर लिखण महिल सिधो वंगार वही हो। बंगुल खान तोसां या जुट सॼी उन शख्स कराई है जे रेशम के तव्हांजे बंगले में भॼायो आहे। बंगुल खान उन शख्स के गोल उनके मां टंगे उन खल उगती लाया। हाशिम ई सोढो ऐस बंगुल खान जे बंगले में गिरी रेशम के छॾायो अथऊं। इहो थी नथो सघे चने सर, कंहिंखे बि इहा ख़बर कान्हे त रेशम मूं वटि आहे सवाइ मूंखां ऐं रोशू खां, या को ॿियो को नौकर हाशिमान सां मिलियल हूंदो। चने सर जांच करे ॾे वो कहिड़ो नौकर आहे बंगुल जो जेको हाशिमान सां मिलियल आहे। मां चवां थी हले वञी था। अची बसरा वटि वॾियूं ख़बरूं अथई, तोखे ॿुधायां तूं हाणे थी वई वॾी उमिरि जी, तूं चुप ई करे वेह। मूंखे कुझु न ॿुधाए, मूंखे सभु ख़बर आहे। मुंहिंजा फ़क़ीर मूंखे सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। पंहिंजनि सां नाटक न कर, मूंखे ख़बर आहे त तो में केॾी करामत आहे, मूंखे सम्झा न। चङो ॿुधाए कहिड़ियूं ख़बरूं आहिनि तोखे, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि तो वटि? पहिरीं ॻाल्हि पछाड़ि जो ॿुधाईंदोसांइ, छो जो पहिरीं जी ॻाल्हि ॿुधाईंदोसांइ त वरी ॿी ॻाल्हि ॿुधंदी कान। हाणे ॿी ख़बर ई खणी ॿुधाए। अदीब बहादुर ॿाहिरि मुल्क न वियो आहे, हुनखे हाशिम गोलियूं हणी मारे छॾियो आहे। मुजन ऐं पंगुल अदी इहा ख़बर अथई त ज़ामिन कराए ॿाहिरि निकिरी विया अथई, ऐं ॿी इहा ख़बर अथई त बेबड़ी जी मुंहिंजी शादी करा, न त मां ख़ुदकशी कंदुसि। छुरी न हूंदी त मां नलके जो गन बि पेट में हणंदुसि। त पोइ तूं ख़ुदकशी करे छॾ। सोणी तूं आहीं न या मां भुलियो आहियां? हा 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 भुलियो न आहियां। सोणी तूं आहीं जंहिं बहादुर जो पूरो खानदान ख़तम करे छॾियो आहे। ॾिसण में त ॾाढी मासूम थी लॻी, पर अंदर में अहिड़ी ज़हरीली आई ॼण का लुंडी भला हुजी। हाजी शरीफ़ मूंसां न ॻाल्हाए, वञी चाचा सूमर सां ॻाल्हाए। जेकॾहिं तोखे कुझु बि ॻाल्हाइणो आहे न त चाचा सां ॻाल्हाए। मूं औरत सां ॻाल्हाइण तोखे कोन थो ठहे। हाणे थधी थी बहादुर खे खिली उनजी दिलि खसे, उनखे पंहिंजे ॼार में फासाए मुंहिंजो पूरो खानदान ख़तम करे छॾी। मां चवां थी हले वञी था, न त दाहूं करे सॼो ॻोठ गॾु कंदीसांइ ऐं कंदीसांइ ख्वार। ॿुध अञा केतिरा मुड़ुस माराईंदी? शादी छो कोन थी करे छॾी? जान छॾाए निकिरी वञ हेठां, बदतमीज़ कंहिं जाइ जा। न्याणियुनि सियाणियुनि सां ॻाल्हाइण जो को अकुल कोन थी। भले तूं त बसि गुल पई थी उछलाई, वाह जो पई थी ॻाल्हाई। हा बुज़ुर्गनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे? मां त दर घटि ॼण तुंहिंजे पीउ जहिड़ो हा। तूं ससी जी कातिल आहीं, तो ई ससी खे मारायो आहे। अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब, तुंहिंजो कहिड़ो कम जो पनीअ खे जो चकर हणंदो अथई। कुझु ॾींहंनि जे अंदरि तोखे बि ॿुधाईंदुसि माई त शरीफ़ हिकिड़ो माई त आहियां। तूं ईअं कोन मुड़ंदी। मां चवां थी वञी थो या मुंडी लोहे हिन ॾाटरे सां। छा मां चवां थी हले था? वञा घणो ॻाल्हाईंदी त घुटो ॾेई मारे छॾींदो।
खिड़न खां दूर लॾे विया प्यार पखीअड़ा जोई छॾे विया तिन सां मिलण लाइ सुहिणी सच थी चवे पराण मर्दनि सां मां केतिरा ॾींहं गॾु रहंदसि लोंगर मां मजबूर आहियां लोंगर ऐं मूंखे सुहिणी सच थी चवे मां पराण मर्दनि सां गॾु कीअं जिंदगी गुज़ारे सघंदसि भले काबू खान फरिश्ते जहिड़ो इंसान छो न हुजे पर दुनिया खे त बहानो खपे न हा हाशिम तूं मर्द आहीं ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं औताकनि में नाहे न हलंदियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं त घरनि में गश्त कंदियूं आहिनि हाणे त हर घर में इहा ई ॻाल्हि थी हले त रेस कंबू खान आहे न रेशम ते मेरी अख थो रखे राणी इहो नामुमकिन आहे सिज ओलह खां उभरी सघे थो पर रेस कांबू खान जी अख मेरी नथी थी सघे हाशिम तूं बिल्कुलु सही थो चईं ऐं जेके रेस कांबू खान जा माण्हू आहिनि न उहे बि इहा ई ॻाल्हि था कनि त उहो कॾहिं बि अहिड़ो नथो थी सघे इहो त असां बि मञूं था त रेस सामुन जो सरदार ऐं नंगनि जो नंगपाल आहे रेस कांबू खान में शक करण इंसानियत जी तोहीन आहे पर हाशिम तूं ई ॿुधाए त माण्हुनि जा वात केरु बंदि कंदो रेस कांबू खान लाइ त उबतियूं सुबतियूं ख़बरूं पिया था कनि राणी इहा बाहि तोखे विसारणी पवंदी जेकॾहिं इहा ख़बर रेस कांबू खान ताईं पहुती न रेस त ज़रियो थी वेंदो ऐं इहा ॻाल्हि रेस बर्दाश्त करे कोन सघंदो रेस कांबू खान रेशम खे पंहिंजी भेण सम्झंदो आहे इहा ॻाल्हि जंहिं बि फैलाई आहे न उन्हनि जा वात बंदि कर न त मां सॼे राज खे मारे छॾींदुसि ऐं हाशिम इहा ख़बर बसरा ऐं कबूतर फैलाए रहिया आहिनि लॻे थो त हुननि दुश्मननि खां पैसा वरिता आहिनि हाणे इहा जे मूंखे बसरा मुंहुं चढ़ी न त तूं बि ॾिसजांइ घटि कोन कंदीसांस ठीकु आहे तूं ॻोठ जे माण्हुनि जा वात बंदि कर मां हिन कबूतर जा पर पटे उनखे ठाऊ का पादर थो ठोकियां कबूतर ओ कबूतर केरा माए बेबी बेबी हेठि ॾिसो कुकड़े कुकड़े बेबी कुकड़े आई बेबी कुकड़ तूं थी ॻाल्हाई छा ये मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं कुक 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 हाँ छा थियो अथई हुकुम कर उञ लॻी अथई बुख लॻी अथई न सी थो थिए सी थो थिए तूं त पंहिंजे खंभनि में ढकियल आहीं पोइ तोखे सी कीअं थो थिए इहे होटलुनि ते जेके जिन जूं खलूं लथल आहिनि पुठियूं गाड़ियूं टंगियूं पयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे त सी कोन थींदो आहे निभागा उहे त हिलाल थियल हूंदियूं आहिनि हाणे उन्हनि खे कहिड़ी ख़बर सी ऐं गर्मीअ जी पर मूं जहिड़ीअ खे त न मारियो न त मां थधि ते मरी वेंदमि मरी वेंदी तूं ते अञा घणो सी अथई मरी वञण लाइ इलाज करायो अथई ओ मां ॻाल्हि सम्झ मुंहिंजो मतिलबु मां गुज़ारे वेंदीमांइ हा गुज़ारे न न न मां तोखे मरण कोन ॾींदुसि कैसा तो ॻाल्हाए अदा अदी बसरा बेबी खे सीड़ो थो थिए सवेड़ी ॾियांसि वेचारी सी में ॾिसी लकूण थी विया खंभ बि फिरी विया अथसि खणी हिन बेबीअ खे वञी विझेसि अन वारी गुंदीअ में बसरा उते त हूंदे न न तोखे उते बिस्तरो लॻाए मथां बल्ब था ॿारे ॾियूं पिया कबूतर हीटर में हिकिड़ो लॻराए ॾेसि महिरबानी बसरा बल्ब ॿारे ॾियण जी महिरबानी अदी बचरा छाजी महिरबानी जेसी ताईं अदे सां शादीअ लाइ राज़ी न थींदीअ तेसी ताईं इते ई ॿधी पई हूंदी पैसीअ में सड़ो मां मरंदे मरी वेंदसि पर हिन बबूर जे थोरो सां शादी न कंदसि वञ कुकड़ थियण मंज़ूर न बाक़ी मूंसां शादी नथी करे चङो हाणे चुप करे सुम्ही पओ हरू भरू नई हे ॿोलियूं ॿोल अदी छा कयां मजबूर आहियां
खंडन जिया से जग